माशाल्लाह आवाम जी मोहब्बत असांखे घेरे वयूं आहिनि। चाहे असां आहियूं अवामी लीडर, हर वक़्तु दुख सुख में गॾु रहंदा आहियूं, नवां न आया। और माशाल्लाह मां आवाम जो दिल से शुक्रिया अदा कयां थो। इहा मोहब्बत जेका है इंशाल्लाह वोट की सूरत में नज़र ईंदी 26 तारीख़ ते। माहौर ग्रुप भारी अक्सरियत सां पूरे ज़िले के स्वीप कंदो इंशाल्लाह। या बस मां सम्झां थो उहे स्टोरी ठाहिण जी कोशिशि करनि था, पर स्टोरी सिर्फ़ु आवाम जी हलंदी और असांजी ख़िदमत जी हलंदी, उनजी स्टोरी कान ठहंदी। खानगढ़ जी ख़िदमत वॾे में वॾी सरदार अलीगौर ख़ान कई आहे, उन वक़्त में सरदार ग़ुलाम ख़ान कई हुई। पर हाणे छा आहे त खानगढ़ वारा जेके आहिनि कुझु असांजा उहे हाईजैक थी विया आहिनि। उहा ख़िदमत न, पर मां सम्झां थो प्रॉपर्टी ॾियणी न हूंदो, प्रॉपर्टी खसियूं घणियूं हूंदो। असां अहिड़ी का बि ॻाल्हि न कई आहे इन महिल ताईं। माण्हुनि खे असां हिकिड़ो कोर्ट आयल आहे असांजी तरफ़ां, माण्हुनि जो असां तहफ़ुज़ कयूं था पिया। हिन महिल सॼियूं साज़िशां, माण्हुनि खे धमकियूं ॾियणु, उनजी बदिलियूं कराइणु, उनजा दुकान खसणु, इहा शइ हुते हलंदी हूंदी। असांजी तरफ़ अहिड़ी का बि शइ न आहे। असां माण्हुनि खे संभालणु ॼाणूं था, माण्हुनि खे असां वेहणु नथा ॼाणूं पिया। बसि बिल्कुलु इहो सरकार खे इहे शयूं ज़ेब नथियूं ॾियनि। सरकार हूंदी आहे आवाम जी ख़िदमत जे लाइ। हिननि जेको आहे सरकार अहिड़ी बि आई आहे जेका हिकिड़े मां सम्झां थो ज़ाती मुंशियुनि वारी कमु थी करे पई, हिकिड़े पीए वारो रोल अदा करे थी पई, जेका लोकल इंतिज़ामिया आहे। पर मां उन्हनि खे ॿुधाए छॾियां त आवाम जेका आहे उहा पंहिंजो जेको आहे जेके उनखे तकलीफ़ूं आयूं आहिनि 5 साल में, उनजो हिसाब किताब वठण लाइ तयारु आहे। अगरि हिननि जेको आहे कमदारी नौकरनि जी कमदारी न छॾी त पोइ आवाम उनखां भरपूर 26 तारीख़ हिसाब वठंदी, पोइ सभु तयारु थी वञे। बसि मां सम्झां थो त इहा त कुदरत जी ॻाल्हि आहे जंहिंजो दिमाग़ ते अखियुनि ते परदो अची वञे। पर बिल्कुलु हे असांजे ख़ानदान जी वॾी हिस्ट्री रही आहे। महर ख़ानदान, बोज़दार ख़ान मिली करे हिन इलाइक़े जी ख़िदमत कई आहे, जंहिंजे करे तव्हां गढ़ी यासीन खां वठी करे उबाड़े तोड़े असांजी हुकूमत हुई। ऐं इनशाला हाणे बि उहा उअं ई क़ाइमु आहे। पर हे जेके माण्हू पीपुल्स पार्टी जी कढ लॻा आहिनि, पीपुल्स पार्टी सॼे सिंध जो जहिड़ो हाल कयो आहे, इन्हनि जो बि अहिड़ो ई हाल कंदी मां सम्झां। बसि मूंखे हिकिड़ो अफ़सोस थो अचे, हुननि जी सोच ते मूंखे रहम थो अचे त जेके असां चङा कम करे वियासीं उनखे त न हलाए सघिया। पर इहे जेको हाणे एॾा अरबे रुपया इहे सरदार अलीगौर ख़ान जेको 2001 खां वठी करे जंग कंदो अचे थो पियो रॉयल्टी जी, इहे उहे पैसा आहिनि। पर बदकिस्मती सां इलेक्शन खां अॻु में उहे पैसा सभु खपी विया आहिनि। माण्हुनि खे कुझु बि न मिलियो आहे, माण्हुनि खे इहा दुधड़ मिली आहे। बिल्कुलु असां इन ॻाल्हि खे कोर्ट में चैलेंज कंदासीं। आम ज़ोर ते इंशाल्लाह इन कंपनीज़ असांजूं पंहिंजूं आहिनि, असांजे इलाइक़े जा गैस हितां मादनियात निकिरनि था पिया। इहे पैसा आम ते ख़र्च थियणा खपनि, वॾो को इदारो ठहणो खपे। हे माना संदे ज़ाती ठेकेदारनि खे राज़ी करण लाइ की तोखे 5 करोड़ तूं खण, 2 करोड़ तूं खण, ईअं करे वंड विरायत कई अथऊं। इहा इनशाल्लाह शइ कामयाबु कोन हलंदी। माण्हू सभु ॻाल्हि खे सम्झनि था पिया। माण्हू तव्हांखे ख़बर आहे त इहे ग़लति इंफॉर्मेशन फैलाइनि था माण्हुनि खे त हीअं थिए थो। माण्हू हर ॻाल्हि ॼाणे थो पियो। सोशल मीडिया जो दौरु आहे, मीडिया जो दौरु आहे। माण्हुनि खे ख़बर आहे त कहिड़ो हुन सां 24 कलाक गॾु रहंदो आहे, कहिड़ा माण्हू इलेक्शन खां पोइ हलिया वेंदा आहिनि कराची। त ॼाणे इहा ई ॻाल्हि आहे। असां 24 कलाक माण्हू विच में रहण वारा आहियूं। इनशाल्लाह माण्हुनि में असांजी पूरी उमेद आहे असांखे।